दोस्तों वीरन जी बस्ती नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं वीरन जी बस्ती ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहाणी। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक करे छॾींदा। ही वीडियो पेज ते ॾिसी रहिया त पोइ शेयर भी करे छॾींदा ऐं फॉलो कंदा। हलूं था अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। दोस्तों तव्हां ॾिठो त शामिर जा गद्दार शामिर जे घर में ई आहिनि। मां तव्हांखे पोइनि किस्से में ॿुधायो हाणे इहो शिरोज ख़ान ई भलाई कंदो शामिर सां। छो शिरोज ख़ान आसे आसे तौबा ताइब थी रहियो आहे, पंहिंजा गुनाह मन ई मन में क़बूल करे रहियो आहे त मूंखां ग़लती थी आहे, जहिड़ी पोखींदुमि ओड़ी लुणींदुमि। छो त हू सॼियूं ॻाल्हियूं हिन माई जूं ॿुधी वेंदो आहे, जेका होॾां राब्तो करे रही हूंदी आहे, ॿुधाए रही हूंदी आहे त शामिर खे रस्ते में ई मारे छॾ। ऐं होॾां तव्हां ॾिठो त शामिर जेको प्रेशर ॾिनो त हुनजे बदिले में बज़ार ख़ान त ॿियो संग घुरियो, ॿियो संग ॾिए त बानो खे वठी वञे, यानी हिकु ने पंहिंजी रग ॾेखाई। हाणे इहो जेको शिरोज़ आहे न, शिरोज़ जेको आहे इहो वॾी भलाई कंदो शामिर सां, उन खे आगाह कंदो तोसां ही धोखो थी रहियो आहे। छो त शामिर खे इन शइ धोखे जी ख़बर पूरी अञा तरह नाहे ऐं शिरोज़ ही इन शइ जो फ़ाइदो बि वठी सघे थो। ऐं ज़बरदस्त सीन अचण वारा आहिनि। हाणे अॻिते असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा, इहो फ्री हूंदो आहे।